बापो छो थो रोए पियो? छा थियो आज भला? वञी पुछां भला। पुट तूं जवान थी वई, मूंखे तूं छॾे ईंदे पोइ मां अकेलो रहिजी ईंदुमि। न बाबा, मां तव्हांखे अकेलो कॾहिं बि न छॾींदुमि। सच पुट, तूं मुंहिंजो ख्यालु रखंदे, मूंखे छॾे त कोन वेंदे न? न बाबा, तोखे मां छॾे न वेंदुमि, पर मुंहिंजो हिकु शर्त आहे। शर्त? कहिड़ो पुट? बाबा, रोज़ जा 500 रुपया ऐं वाईफाई जो कोड न मटींदी, मां तोखे छॾे कॾहिं बि न वेंदुमि। हा पुट, मां तोखे रोज़ 500 रुपया ॾियां ऐं वाईफाई जो कोड बि न मटियां, तूं सॼो ॾींहुं सुतो पियो हूंदी घर में। ठीकु आहे पुट, हे 500 ठीकु आहे, पर हथ में कोन थो ॾियां, तूं खण। वॾो आयो मोतबर, हिनखे 500 रोज़ ॾियां, वाईफाई जो कोड बि बंदि न कयां ऐं ही सॼो ॾींहुं सुतो पियो हूंदे, रखां त फूट कंजर खे। छॾे त बाबा मारे ईंदी कंहिं वकर में।